साईं फरमायो साईं डॉक्टर उमर साहब ही को सिर्फ क्वेक्स के खिलाफ क्रैकडाउन ना है बल्कि ही हर उन मानू के खिलाफ है जो मानू सेहत की सहूलत मुयसर करे तो आवाम के तो उन्होंने जी दुरुस्त जी उन हक है जी SOPs उन मुताबिक सहूलतूं मुयसर करे जी अस कई जगह पे दिठो अक्सर जे नॉन क्वालिफाइड क्वेक्स होम्योपैथिक में या तिब में कयो लेकिन एलोपैथिक प्रैक्टिस पिया कनि उहे असां काफ़ी सील कया आहिनि कई अहिड़ियुनि जगहनि ते असां विया आहियूं जिथे मेडिसिन जेका आहे सा उहा सही नमूने से इस्तेमाल न पई कई वञे ऐं लेबोरेटरी असां क्रिएट सील कई आहे जिथे पैथोलॉजिस्ट न हुयो। सर लेबोरेटरी छा नालो जो लेबोरेटरी सील थी बांधी में आसिम लेबोरेटरी जेका बांधी में आहे तव्हां विजिट कयो आहे केतिरा डॉक्टर केतिरा मेडिकल स्टोर सील कया विया आहिनि तव्हांजे असां तक़रीबन 16 खां 17 असां विजिट कयूं उन हॉस्पिटल सां जेके उन्हनि मां असां टिनि खे वार्निंग ॾिनी आहे ऐं ॿ जेके उन्हनि में कंप्लेंट मतिलबु ऐं असां तक़रीबन 13-14 असां सील कया त उन में ऐं अॻिते बि असांजो अञा कमु जारी आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां हर उहो क़दम खणंदासीं जंहिंमें अवाम जो फ़ाइदो हुजे अवाम जे फलाह बहबूद जे लाइ हुजे ऐं जेको अवाम जो सहूलतूं सिहत जे हवाले सां हक़ आहे उहो मुकमल ॾियणु खपे जीअं HIV जो आउटब्रेक हींअर रते जहिड़े लाड़काणे में थियो आहे त ईअं स्क्रीनिंग थींदी रहंदी ऐं वधीक केस निकिरंदा ऐं उन जो सबबु इहे ब्लड बैंक्स जेके अनएथेंटिक आहिनि जेके क्वेकरी आहे जेके साॻियूं सिरिंजिस यूज़ पिया कनि वाइल्स इवन असांखे जानवरनि वारा दवाऊं वाइल्स बि असांखे क्लिनिक्स मां मिलिया त असांजी इहा कोशिशि आहे त जीअं हेल्थ केयर कमीशन गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां मुतहरक आहे असां हिननि सां गॾु आहियूं ज़िले सिहत खाते जी तरफ़ां असां इनशाला गॾु कमु कयूं पिया इनशाला बहितर थींदो ऐं असां हिननि जो बिल्कुलु हिननि खे ॿुधो ॾींदासीं। अच्छा ये मेडिकल स्टोर सील कया जेको को बास माण्हू हुनखे सील तोड़े हुन खोले त हुन केतिरो जुर्मानो आहे किथे थोरा आहे तव्हां कानून उन में जीअं साईं जन तव्हांखे ॿुधायो डॉक्टर उमर साहब त 5000 खां वठी 5 लख ताईं हुनजो जुर्मानो थी सघे थो उहा जीअं रिपोर्ट पहुचंदी ऐं FIR हुनजे ख़िलाफ़ थींदी जंहिंमें पुलिस असां सां बाउंड आहे IG सिंध खां वठी ऐं DPOs जेके डिस्ट्रिक्ट जा आहिनि ऐं हद थाणे वारो SHO ऐं तालके जो DSP उहे सभु उन्हनि में बाउंड आहिनि इंशाअल्लाह ताला उन्हनि IG साहब जो हुकुम आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थींदो ऐं हद जो SHO FIR कढींदो स्टेट जंहिंमें फ़िरियादी थी।